अवामी न्यूज़ में खबर सिलसिलो जारी है। खिपरो खबर ॾिनो। खिपरो में रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद पारां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िलाफ़ ॻाल्हाईंदे नामुनासिब ॿोली ऐं नेब ऑफिसर इस्लामाबाद आॾो पीपी कारकुननि ते तशद्दुद ऐं गिरफ़्तारी वारे वाक़े ख़िलाफ़ पीपी तालका खिपरो जे अॻवाननि ऐं कारकुननि पारां एहतिजाजी रैली कढी वई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था अवैस कुमार जी इन रिपोर्ट में। पाकिस्तान पीपल्स पार्टी तालके खिपरे जे अॻवाननि ऐं कारकुननि पारां वफ़ाक़ी रेलवे वज़ीर शेख रशीद पारां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िलाफ़ ॻाल्हायल नामुनासिब ॿोली ऐं नेब ऑफिस आॾो पीपी जे कारकुननि ऐं अॻवाननि जी गिरफ़्तारियुनि तोड़े तशद्दुद वारे वाक़े ख़िलाफ़ म्यूनसिपल कमेटी खिपरो चौक खां एहतिजाजी रैली कढी वई। हिकिड़ी बकवास शुरू थी आहे जेका इमरान ख़ान जो छाड़तो आहे। शेख रशीद जेको रेलवे मिनिस्टर आहे उहो हींअर असांजे चेयरमैन जे ख़िलाफ़ कुदा लफ़्ज़ ॻाल्हाए रहियो आहे। पूरो सिंध पाकिस्तान एहतिजाज कंदासीं। हैसियत नहीं है शेख रशीद की जो ये चेयरमैन बिलावल भुट्टो साहब के खिलाफ ये घटिया ज़बान इस्तेमाल करता है। वो बताते हैं ये नून लीग या काफ लीग के वर्कर नहीं है जो बर्दाश्त करता है। हम शहीद भुट्टो के वर्कर है, हम बिलावल के सिपाही है। असां जियाला पीपल्स पार्टी आहे पंहिंजो रत वहण जे लाइ तयारु आहियूं, कोड़ा खाइण जे लाइ तयारु आहियूं। जेकॾहिं अॻिते लाइ को अहिड़ो अल्फाज़ कढियो तो न समझता सिंध में अचे दौरा नुमाइंदा शेख रशीद जड़ा जिन्हनि खे लगाम कोन्हे उहे जेका गैर आइनी गैर पार्लिमानी लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जे ख़िलाफ़, असां उन लफ़्ज़नि जी सख़्त मुज़म्मत में जेको एहतिजाज करूं था ऐं मुज़म्मत करूं था उन लफ़्ज़नि जी। ऐं उन्हनि खे सोचणु घुरिजे त बिलावल भुट्टो ज़रदारी कंहिंजो जेको आहे उहो पुटु आहे, कंहिंजो नवासो आहे ऐं कहिड़ी जेका उन खां तालुक़ु रखे थो नसब खां। त असां अहिड़े माण्हुनि जी अहिड़े विफ़ाक़ में जेका हीअ बेलगाम माण्हू वेठा आहिनि इन्हनि जे लफ़्ज़नि जी पुरज़ोर लफ़्ज़नि में एहतिजाजनि असां जेको आहे न उहा मुज़म्मत करूं था ऐं हिननि खे सोचणु घुरिजे त उहे कंहिं ते तनक़ीद करे रहिया आहिनि ऐं कहिड़े क़िस्म जी तनक़ीद करे रहिया आहिनि। इमरान ख़ान खे नोटिस वठणु घुरिजे जेका गैर पार्लिमानी ऐं गैर अख़लाक़ी गैर आइनी जेका लफ़्ज़ शेख रशीद असांजे चेयरमैन ख़िलाफ़ु इस्तेमालु कया आहिनि। एहतिजाजी रैली में शरीक अॻवाननि ऐं कारकुननि मुतालबो कंदे चयो त शेख रशीद पारां पीपी चेयरमैन जे ख़िलाफ़ु नामुनासिब ॻाल्हायल ॿोली जो नोटिस वरितो वञे। नेब ऑफिस आॾो पुरअमन कारकुननि ऐं अॻवाननि ते थियल तशद्दुद ऐं गिरफ़्तारियुनि जो बि नोटिस वरितो वञे ऐं गिरफ़्तार कारकुननि ऐं अॻवाननि खे आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।